सारायां सचो धणी साहिब रब सदर ॿियो सारायां तैं सैयद खे जो अड़ियन जो आधर ॿियो सारायां रोज़े धणी पीर खे जेको रोहड़ीअ में रहबर घोड़ा आहिनि घोट जा लखे आहिनि लश्कर नकरो नाले हिकिड़ो आहे कुलिनी में कसर घुमे थो घरनि में करे थो मुरीदनि ते मेहर असां वटि बि लाइक़ु करे लड़ी आयो हो कयो हई वासिंग ते वर मोहम्मद यूसुफ महर खे कयो आहे मौला सिंध जो सिकंदर जिन ते रोज़े धणी राज़ी थियो पाक धणी परवर रखजा मोहब्बत मुर्शिद सां त कान पवंदई कर सोड़ीअ में साणी थींदो महटा ॾींहुं महशर खणंदो ॿार बचायो चए जिथे साण न हूंदी समर इन नकुरे ते नज़र अथई रोज़े धणीअ जी रिंद चए ॾॾनि खे थो ॾान ॾिए सैयद थो सरदार कामिल जा किंगरीअ में इलाही इसरार मुनारा ने पीर जा नूरानी निरवार 40 थंभ मस्जिद गया भी जोड़ वॾी जिनसार ॿियो रहबरी रोज़ो ॾिस कवि कुवतदार ॿियो सोनू छट सैयद ते मथज़ लालुनि जी ललकार रसियो जेको रज बियद तंहिंजा लाहे छॼा ॾुख ॾातार बचक गुनाह बचायो चए सुणी रब सतार सैयद जा सिंगार हली ॾिस हज़ूर में हली ॾिस हज़ूर में खोले अखियूं खान हिन ते मालिक है महिरबानी कई राज़ी थियो त रहमान पागारे जो पाकिस्तान में नारो अथई निशान जंहिंखे मञीनि सभु मलाइक था ॿिया आदम कई इंसान परियूं हिन जे पसण लाइ हुरूं आहिनि हैरान जो ई ॾसे थो पैरवी पैगंबर जी आणे थो माण्हुनि खे मथे इस्लाम हिकिड़ा था सुञाणनि न सैयद खे ॿिया शक रखी थिया शैतान सेरुली विया रिंद चए तुंहिंजी क़यामत थींदी कान बख़्शी गुण ॾोह बचायो चयण मालिक थियो महिरबान कलमू ऐं क़ुरान अथई सिंगार न सैयद जो। वाह साईं वाह माशाल्लाह माशाल्लाह।